जैफराबाद में ख़बर से शेयर कंदासीं। जैफराबाद वेझो जाफराबाद पाड़े में पीपी औरत बैंक जे अॻवान आपदा परवीन मरेठो क़तल थी वई आहे। जवाबदार रियाज़ मरेठो फायरिंग करे पीपी औरत अॻवान आपदा मरेठो खे क़तल कयो। पुलिस चवण त वाक़ियो कारे तकरार तां पेश आयो आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी पिणु थी पियो, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जवाबदार रियाज़ मरेठो फायरिंग करे पीपी औरत अॻवान आपदा मरेठो खे क़तल कयो। पुलिस चवण त वाक़ियो कारे तकरार तां पेश आयो आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी पिणु थी पियो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जैफराबाद में ख़बर से शेयर कई पिया। जैफराबाद वेझो जाफराबाद पाड़े में पीपी औरताणी बैंक जी अॻवान आपदा परवीन मरेठो क़तल थी वई आहे। जवाबदार रियाज़ मरेठो फायरिंग करे पीपी औरत अॻवान आपदा मरेठो खे क़तल कयो। पुलिस चवण त वाक़ियो कारे तकरार तां पेश आयो आहे। फायरिंग जे नतीजे में हिकु ॼणो ज़ख़्मी पिणु थियो आहे, जंहिंखे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जैफराबाद में ख़बर से शेयर कई पिया। जैफराबाद वेझो जाफराबाद पाड़े में पीपी औरताणी बैंक जी अॻवान आपदा परवीन मरेठो क़तल थी वई आहे।